सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंधु दरिया मां केनाल कढण लाइ को कम चवणो त को कम न पियो थिए। सिंध जे पाणी जो केस CCI में आहे। तालीम खाते में मेरिट ते भर्तियूं थी रहियूं आहिनि। कचे में केतिरनि धाड़ेलनि खे मारियो वियो आहे। क्लियर करायल इलाइक़नि में रोड अस्पताल ऐं स्कूल ठाहिण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। PTI खे सिविल नाफ़रमानी बदिरां मुल्की भलाई लाइ सोचणु घुरिजे। PTI जी एहतिजाजी तहरीक जो सिंध ते को फ़र्क़ु न पवंदो। चइनी सूबनि खे मुल्की बहितरी लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। वफ़ाक़ अल-मदारिस मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारो एक्ट लागू करण जो मुतालबो करे छॾियो। अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो ऐलान। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त मदरसनि वारे बिल में का बि तरमीम क़बूल नाहे। संदन ॻाल्हि तस्लीम न कई वई त फ़ैसिलो ऐवान न पर मैदान में थींदो। मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति बिल कानूनी बणिजी वियो आहे। सदर खे ॿीहर एतिराज़ करण जो अख़्तियार नाहे। हुकूमत जे इंतज़ाम हेठि वेठल मदरसा तबाह थी वेंदा आहिनि। भले 100 सालनि ताईं रजिस्टर न कया वञनि को मदरसो बंदि न थींदो। ते थियल मामलनि तां फिरण पार्लियामेंट जी तौहीन आहे। कानून हूंदो आहे। पार्लियामेंट जी इज़त करणु घुरिजे। सदर जी सही खां सवाइ कानून साज़ी मुकमल नाहे। जेकॾहिं बिल ते इतराज़ थियो त मामले ते पार्लियामेंट में बहस थियणु घुरिजे। हा, वज़ीर आज़म खे बिल ते को बि मुंझारो नाहे। मौलाना सां गॾु विहण लाइ तयार आहिनि। फज़ल रहमान जे इतराज़नि सबबि पार्लियामेंट जो गॾु इजलास मुलतवी कयो वियो आहे। पारा चनार मामलो संगीन सूरतहाल अख़्तियार कयो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार सूबनि खे अमन अमान लाइ हर मुमकिन सहूलियत ॾेई रही आहे। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़। एक तरफ़ सिविल नाफ़रमानी त ॿिए तरफ़ वरी ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कई पई वञे। गन पॉइंट ते ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। ख़्वाजा आसिफ जेसिताईं हुकूमत मुखालिफ़ ॻाल्हियूं न थींदियूं तेसिताईं निज़ाम न हली सघंदो। PTI बानी सां मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी पर ॻाल्हियुनि जो मौक़ो ज़ाया कयो वियो। PTI ॻाल्हियुनि लाइ टीम जोड़ी आहे त हुकूमत खे पैगाम मोकिले। राणा सनावला सियासी मसइलनि जो हल सियासी नमूने ॻोल्हणो पवंदो। ॻाल्हियूं तॾहिं अॻिते वधंदियूं जॾहिं असांजे मुतालबनि ते खुली ॻाल्हाए वञे। असांखां ज़बरदस्ती इस्तीफ़ा घुरी पई वञे। कहिड़े कानून तहत MNAs खे तंग करे पियो वञे। ज़बरदस्ती इस्तीफ़ाऊं वरितियूं वयूं त असेंबली न हलंदी। असद खेसर वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त UAE जे सहकार खां सवाइ IMF प्रोग्राम मुकमल नथो थी सघे। गॾियल अरब अमारात पाकिस्तान सां हमेशह सहकार कयो आहे। पाकिस्तान UAE जी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी हिमायत करे थो। सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध में मुकमल शटरबंद हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। डॉक्टर कादर मक्सी जो चवणु आहे त शटरबंद हड़ताल पुरअमन हूंदी। धरती धणी कारोबार बंदि रखनि। सिंधु दरिया मां केनाल कढण जो मक़सदु सिंध खे तबाह करणु आहे। सिंध खे मुआशी तौरु तबाह करण जी साज़िश क़बूल न कई वेंदी। हुरन जे रुहानी पेशवा पीर पागारी तरफ़ां सखर शिकारपुर ऐं जैकबाद ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। मुरीदनि सां मुलाक़ातूं शानदार आजियां। संदसि चवणु आहे त पाकिस्तान में कंहिं जे बि मुस्तक़बिल बाबति नथो चई सघिजे। हितां जे सियासतदाननि जे मुस्तक़बिल जी सिर्फ़ ख़ुदा खे ख़बर आहे। रुहानी सफ़र ते आहे। अल्लाह पाक भलाई कंदो। कंदरकोट में बदअमनी ख़िलाफ़ हाणे ॼातल मुदे ताईं हड़ताल जो ऐलान। शहरी इत्तेहाद ऐं समूरनि पार्टियुनि जी अहम गॾिजाणी में बदअमनी ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद जो फ़ैसिलो। अॻवाननि जो चवणु आहे त बदअमनी अॻवान फुरनि सबबि शहरी परेशान आहिनि। जुमे खां ॼातल मुदे ताईं हड़ताल कई वेंदी। अमन बहाल करण लाइ हर सतह ते आवाज़ उथारियो वेंदो ऐं बेगुनाह माण्हुनि ते दाख़िल कयल FIRs खे ख़ारिज करण लाइ दॿाउ विधो वेंदो। पाकिस्तान पहिरीं वनडे मैच में ॾखण अफ्रीका खे 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान 240 रन्सुनि जो हदफ़ आख़िरी ओवर में हासिल कयो। ओपनर साइम अयूब जी शानदार सेंचुरी। 109 रन्सुनि जो स्कोर कयो। सलमान अली आगा करियर बेस्ट 82 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। अफ्रीकी बॉलर कागिसोर बॉर्ड ऐं बार्ड मैन ॿ रांदीगरनि खे आउट कयो।